नोशहरोफिरोज का खबर शामिल कयूं पिया। मंसूर मलिक जे रिपोर्ट मुताबिक औरतुनि जे आलमी ॾियारे जे मुनासबत सां नादरा चेयरमैन जी हिदायत ते हफ्तो मल्हाइण जे सिलसिले में नादरा पारां लाखा रोड में सवें औरतुनि जा नवां शनासी कार्ड ठाहिया विया। उन सिलसिले में नादरा ज़ोन नोशहरोफिरोज जे असस्टेंट डायरेक्टर अलीआज़म हलियो नादरा जे ॿिनि गाॾियुनि ऐं टीम सां गॾु लाखा रोड में फयाज़ खान लोधी हाँउस ते पहुची सवें औरतुनि जा नवां शनासी कार्ड ठाहिया। उन मौक़े ते इलाइक़े जे मुअज़्ज़िज़ीन ऐं समाजी वर्कर सेठ शौकत अली आराइन, साबिक़ वाइस चेयरमैन गुलाम अहमद ज़रगर, गुलाम अब्बास ऐवान, राशिद अली ॾाहिरी, महमद सलीम, हबीब कंबो, राजन अली ॾाहिरी, इमदाद अली ॾाहिरी ऐं ॿिया पिणु मौजूद आहे, जिन बहिराणीअ जे औरतुनि जा कार्ड ठाहिण में नादरा जे टीमुनि जी मुकमल मदद करे सहकार कयो। आख़िर में नादरा टीम जे ऑफिसरनि खे शहरनि पारां अजरक पिणु पाराया विया। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे असस्टेंट डायरेक्टर अलीआज़म हलियो चयो त बिना कंहिं फ़र्क़ जे अवाम जा मसइला तरजीह बुनियादनि ते हल कया वेंदा।